नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सुई गैस में खबर ॾींदा हलूं त सुई गैस लॻ कोट लालू थाणे जे हद ॻोठ पुनल फकीर शहर में अब्दुल कयूम जी 30 साला घरवारी हमीदा शरत संदुस जे सोटन पारां मामूली ॻाल्हि तां मुबीना तशद्दुद औरत बेहोशी वारी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतकिल कई वई है। मुतासर औरत जे वारसन अब्दुल कयूम शर, करीम दाद, मुदस्सर हुसैन ऐं ॿिन एहतजाज दाहींदे कंदे चयो है त मुतासरा औरत खे संदुस मुड़स जे सोटन परवेज़, अजीजुल्ला, अली ॾिनो ऐं चाचो रुस्तम में ॿिन तशद्दुद ऐं हरासा कयो है, जंहिं करे औरत बेहोशी वारी हालत में आहे। हिन वक्त औरत खे नवाबशाह अस्पताल रेफर कयो आहिनि। वधीक दाहींदे चयो त वाक़े जो कोट लालू थाणे ते एनसी दाख़िल कराई हुई, पर पुलिस अञा ताईं जवाबदार गिरफ्तार न करे सघी है। इल्जाम हेठा आयल धुर घर खाली करे फरार थी विया आहिनि। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।